फौजी अदालतुनि सानी 9 मई में मुलविस वधीक 60 जवाबदारनि खे सज़ाऊं ॿुधाए छॾियूं। जिन हाउस हमले ते मुलविस PTI बानी जे भाणेजे हसानिया खे 10 साल सख़्त पोरीअ सां सज़ा ॿुधाई वई। मियां अब्बास फारूक खे 2 साल कैद, रईस अहमद, अर्ज़म जुनैद, अली रज़ा खे 6 साल कैद ॿुधाई वई। राजा दानिश खे 4 साल, सैयद हसन शाह खे 9 साल। AMIH रावलपिंडी ते हमले में मुलविस अली हुसैन खे 7 साल कैद। पंजाब रेजिमेंट सेंटर मर्दान ते हमले में मुलविस ज़ाहिद खान खे 2 साल सज़ा ॿुधाई वई। हेडक्वार्टर दीर स्काउट्स ते हमले में मुलविस सोराब खान खे 4 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। जिन हाउस हमले में मुलविस ब्रिगेडियर रिटायर्ड जावेद अकरम खे 6 साल सख़्त पुरे सां कैद जी सज़ा ॿुधाई वई। हिक शख़्स जे बयान ते राय न ॾींदासीं। अमरीकी अमलदारनि सां ॻाल्हियुनि जो अमल जारी रहंदो। परॾेही तर्जुमान मुमताज़ उरा बलोच चयो आहे त पाकिस्तान अमरीका सां मुल्तान कैंट चेक पोस्ट ते हमले में मुलविस खुरम लियाकत खे 4 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। किला चकदार हमले में मुलविस ज़ाकिर हुसैन खे 7 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। बनून कैंट हमले में मुलविस अमीन शाह खे 9 साल ऐं समीउल्लाह खे 2 साल कैद। PAF बेस मियांवाली ते हमले में मुलविस फहीम साजिद खे 8 साल। ISI ऑफिस फैसलाबाद ते हमले में मुलविस हमज़ा शरीफ 2 साल कैद ऐं मोहम्मद अली खे 2 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। टिन हाउस ते हमले में मुलविस मोहम्मद अरसलान खे 7 साल ऐं सजाद अहमद खे 4 साल सख़्त पोरे सां कैद जी सज़ा ॿुधाई वई। हिक शख़्स जे बयान ते राय न ॾींदासीं। अमरीकी अमलदारनि सां ॻाल्हियुनि जो अमल जारी रहंदो। परॾेही तर्जुमान मुमताज़ उरा बलोच चयो आहे त पाकिस्तान अमरीका सां एतिराम ते बदल मुसबत लाॻापा चाहे थो। उमीद आहे त अमरीका बि हिन ॻाल्हि जो ख़्यालु कंदो। अफ़गानिस्तान में मौजूदु दहशतगर्द ग्रुप्स मां पाकिस्तान खे ख़तरो आहे। सोशल मीडिया ते एतबार न कयो वञे। पंहिंजे अवाम जे तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहियूं। दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन बि कुझु मालूमात जी बुनियाद ते एहतियात सां कया वेंदा आहिनि। पाकिस्तान सिंध जे क़दीम तहज़ीब जो मर्कज़ आहे। मुंहिंजो दड़ो ऐं हड़प्पा हज़ारे सालनि जी पुराणी तहज़ीब जा वारिस आहिनि। चीनी आर्टिस्ट पारां क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे तयारु कयल मुजस्समे जी निकाब कुशाई वारी तक़रीब ते ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान ऐं चीन में तरक़ी जा केतिरा ई मौक़िया मौजूदु आहिनि। पाक चीन स्ट्रेटेजिक पार्टनरशिप नई बुलंदियुनि ताईं पहुची वई आहे। पाकिस्तान ऐं चीन आलमी अमन लाइ गॾिजी कमु करे सघनि था। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर सां मुलाक़ात बैदि हुकूमत सां ॻाल्हियूं कंदड़ कमेटीअ जी मुलाक़ात। कमेटी मेंबर्स हुकूमत सां थियल ॻाल्हियुनि बाबति बानीअ खे एतमाद में वरितो। KP जे वॾे वज़ीर अली अमीन बि बानीअ सां नवे क्लाइम में मुलाक़ात करे ब्रीफिंग ॾिनी। टैक्स निज़ाम खे मुस्तक़िल बुनियादनि ते ठीकु करणो आहे। ईंदड़ 3 सालनि दौरान टैक्स टू GDP खे 13% ताईं पहुचाइणो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त FBR में बुनियादी सुधारनि ते कमु तेज़ीअ सां हली रहियो आहे। अली परवेज़ मलिक चयो आहे त महांगाई बि 5% थी वई आहे। FBR चेयरमैन चयो आहे त टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कंहिंखे बि बख़्श न कयो वेंदो। मुल्क दुश्मन अंसर पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम खे ख़त्म करणु चाहिनि था। दहशतगर्दनि जी बि दुश्मनी फ़ौज सां न पर पाकिस्तान सां आहे। टैक्स सर्विसमैन सोसाइटीअ जे सदर जनरल रिटायर्ड अब्दुल क़यूम चयो आहे त मुल्क मुआशी तौरु बहितर थी रहियो आहे, पर अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। सियासी ॻाल्हियुनि जो शुरू थियणु बहितर अमल आहे। सेनेट जी स्टैंडिंग कमेटी नॉन फाइलर्स खे गाॾी ऐं मिल्क जी ख़रीदारी समेत बैंक अकाउंट खोलण ते पाबंदी वारो बिल मंज़ूर करे वरितो। सेनेटर सलीम मांडवीवाला जी सदारत हेठि नाणे बाबति स्टैंडिंग कमेटीअ जो इजलास ते टैक्स कानून वारे तरमीम बिल 2024 ते गौर कयो वियो। स्टैंडिंग कमेटी टैक्स ऑडिटर्स ऐं माहिरनि ते टैक्स ॾींदड़नि जो डेटा ॻुझो रखण वारी शिक जी बि मंज़ूरी ॾिनी वई। हाई रिस्क माण्हुनि जी डेटा बैंकुनि मां शेयर करण वारी शिक बि मंज़ूर कई वई।
पीटीआई बानी की घरवारी बुशरा बीबी की 26 नवंबर वारनि 3 केसिस में अबूरी ज़मानत मंजूर। इस्लामाबाद डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में बुशरा बीबी की ज़मानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी थी। अदालत 3 केसिस में 50-50 हज़ारनि जे मुतलक़नि एवज़ बुशरा बीबी की 13 जनवरी ताईं ज़मानत मंजूर करे वरिती। सिंध समेत समूरे मुल्क में थधि जी लहर बरक़रार। कोयटा में बीठल पानी भी ॼमी वियो। गर्मीपद -6 सेंटीग्रेड रिकॉर्ड। सिंध में सभ खां वधीक थधि लाड़काणे में पई। गर्मीपद 3 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। सखर जो गर्मीपद 4, मिठी जो 5, दादू जो 6 ऐं नवाबशाह जो 7 सेंटीग्रेड रहियो। मटियारी भरिसां क़ौमी शाहराह ते वधीक पुल प्लाज़ा जी तमीर ख़िलाफ़ सियासी समाजी धुरनि जो एहतजाज। अवामी इत्तेहाद पारां टोल प्लाज़ा जी तमीर वारे हंध ते धरणो। शहरी वॾे अंग में शरीक। नवाज़ लीग, JUI, GDA, जस्कम, SUP, जमायत इस्लामी समेत ॿियूं जमायतूं धरणे में शरीक। शाह बंदर भरिसां ॿुॾी वियल होड़ी जा 2 माहिगीर हथ न आया। ॿुॾी वियल माहिगीर मंसूर ख़ासकेली ऐं मजीद ख़ासकेली जी ॻोल्हा लाइ नेवी जो रेस्क्यू ऑपरेशन जारी। पाकिस्तान जी पहिरीं टेस्ट मैच में बैटिंग जारी। टेस्ट मैच की शुरुआत में ही क़ौमी टीम मुश्किलात जो शिकार। ॾखण अफ्रीकी बॉलर्स क़ौमी टीम के बैटर्स के परेशान करे छॾियो। कप्तान शान मसूद 17, साइम अयूब 14, बाबर आज़म 4 ऐं सऊद शकील 14 रन्स खां आउट थी विया।